से बिन मायन के पार जावा हिकड़ीअ खे पुत्र ॿीअ खे धीअ ॿई पाण में विढ़ी पियो पुत्र वारी चवे पुत्र मुंहिंजो धीअ वारी चवे त पुत्र मुंहिंजो ॿिन्ही मायुनि जो पुत्र में ढेड़ो थी पियो पुत्र वारी थी चवे मुंहिंजो आ धी वारी थी चवे त न हीअ धीअ तुंहिंजी पुत्र मुंहिंजो आ ढेड़ो कीअं तय थिए फैसलो मौला अली वठायो हज़रत अली से फरमायो फैसलो नंढिया इन्हनि ॿिन्ही औरतुनि जो ॿिन्ही औरतुनि जो खीर पस्ताना मां कढो उन्हनि खे वज़न कयो उन्हनि खे तोरो जंहिंजो वज़नी खीर हूंदो पुत्र उनजो आहे जंहिंजो खीर हल्को हूंदो न्याणी उनजी आहे हज़रत अली साहब मुझे से यो फैसलो किथां तव्हांजो पाण फरमायो कुरान मां सुभान अल्लाह कुरान में यो किथां लिखियो पियो आहे बायूं पाण में बढ़ंदियूं पुट हिन जो आहे धीउ हिन जी आहे फैसलो यो कीअं त जंहिंजो वज़नी खीर हूंदो उनजो पुट हूंदो जंहिंजो वज़न में हल्को हूंदो उहा धीउ जो धीउ उनजी हूंदी पाण फरमाया अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो लिज़कर मिसल हज़्ल उनसयैन मिल्कियत में मीरास में इन न्याणुनि औरतुनि जेतिरो हिस्सो हिक पुट जो थींदो आहे माना ॿिनि धीअरुनि जे हिसे जेतिरो हिस्सो हिक पुट जो थींदो ॿिनि औरतुनि जे हिसे जेतिरो हिस्सो हिक मर्द जो थींदो कुरान करीम में अल्लाह ताला मीरास में मिल्कियत में जेको मर्द जो हिस्सो आहे औरत जे हिसे खां ज्यादा रखियो ॿिनि औरतुनि जो हिस्सो घटि थींदो तॾहिं हिक मर्द जो ॿिनि न्याणियुनि जो हिस्सो घटि थींदो तॾहिं हिक पुट जो हिस्सो थींदो न्याणीअ जो हिस्सो अधु आहे पुट जो हिस्सो डबल थींदो आहे अल्लाह कुरान करीम में इशारो ॾिनो जॾहिं मिल्कियत में जेको माल आहे उन माल जे अंदरि पुट जो हिस्सो वधीक आहे त माउ जे अंदरि जेका ग़िज़ा अल्लाह रखी आहे उन ग़िज़ा में जॾहिं माल जो वज़न ज़्यादा पुट ॾे हल्को न्याणीअ ॾे तंहिंजे करे ग़िज़ा जे अंदरि बि अल्लाह ताला वधीक वज़नी ग़िज़ा पुट जे लाइ माउ जे अंदरि रखी हूंदी हेरे जो डबल थो मिले पुट खे न्याणी खे सिंगल थो मिले जॾहिं माल में फैसलो ई आहे त पोइ ग़िज़ा में फैसलो बि उन मिस्र जे आलिम जे अॻियां इहो ई फैसलो हूंदो मिस्र जे आलिम उनखे चयो मां तव्हांजे ॿी मशीनरीअ खे तव्हांजे डॉक्टरी खे त मां कोन थो ॼाणा उन्हनि उसूलनि ऐं ज़ाब्तनि जी मूंखे ख़बर न आहे पर शरई हल मुंहिंजो ही अथई त इन ॿिन्हिनि जो खीर कढो उनखे वञी लेबार्टरी में चेक कयो उनजो वञी तव्हां वज़न कयो पुराणे ज़माने में वज़न जो तरीक़ो ॿियो हो हाणे जदी दौर अची वियो वज़न करण जो तरीक़ो मुख़्तलिफ़ आहे तव्हां वञी वज़न कयो जंहिंजो वज़नी खीर हूंदो पुट सही किथां दो लिज़कर मिसल हज़रुन सलमा कुरान करीम में उन में मिल्कियत जो डबल मिली तो खिसाब न जे ला डबल हो गई जरे वरी उन जो खीर वज़न कयो वयो ऐं उन खीर जी जरे टेस्ट कई वई त नमकियात जा असर उन माई में खीर में ज्यादा हा जे जो पुट हुयो ऐं विटामिन भी उन खीर में ज्यादा हुई जेका पुट वारी माई हुई औरत हुई तेरे करे उन मिस्र जे डॉक्टर उतरा हुओ मसालो खयो अमेरिका में पहुतो अमेरिका जे अस्पताल में उन अमेरिकी पंहिंजे दोस्त खे चई मां जामियत नज़र मां ही मसालो जो हल ॿुधी आयो आहियां पुछी आयो आहियां हाणे हिनखे लेबोरेटरी में वञी टेस्ट कयो ख़बर पई त वाकई नमकियात पुट वारी जे में ज्यादा धीअ वारी जे में घटि विटामिन खीर में पुट वारी में ज्यादा ऐं न्याणीअ वारे में घटि वज़नी पुट वारी जो ज्यादा न्याणीअ वारी जो घटि जे किथां आयो जे कुरान करीम अल्लाह लिज़कर मिसल हज़रुल हुसैन ॿुधायो आहे इन वजह इहो मसइलो हल कयो वियो आहे हुयो त अमेरिकी डॉक्टर पर मिस्र जे डॉक्टर खे चईंदा वाकई मुस्लमान तव्हांजो कुरान हक़ आहे सुभान अल्लाह पाक इस्लाम सच्चो जिंदाबाद पाक इस्लाम